एक चक्कर बादशाह ऐं वज़ीर पंहिंजे महल में वेठा हुजनि, कुझु माण्हू बि जाम हुजनि त हिते हिकिड़ो जोगी आयो। त जोगी सिधो आयो बादशाह ऐं वज़ीर वटि। त बादशाह चवणु लॻो त जोगी तूं ख़ैर मां आयो आहीं। त हिते जोगी चवणु लॻो त बादशाह सलामत तोला हिकिड़ी आऊं अनमोल ऐं क़ीमती शइ खणी आयो आहियां। त हिते बादशाह चवणु लॻो त कहिड़ी शइ मुंहिंजे लाइ खणी आयो आहीं? त जोगी चवणु लॻो तमामु क़ीमती आहे, जेका तुंहिंजे कम जी आहे ऐं तोखे कमु ईंदी ऐं माण्हुनि खे बि कमु ईंदी। त जोगी जीअं उन वारे थेले में हथु विधो त हिते माण्हू डिॼी पिया ऐं चवणु लॻा अड़े नांग न हुजे, खाई न वञे असांखे। माण्हू दिलि में सोचणु लॻा ऐं माण्हुनि खे डपु बि थियो ऐं चवणु लॻा त जोगी पंहिंजे थेले में हथु विझे पियो, मथां नांग न कढे, असांखे खाई न वञे। त हिते उहो जोगी उन थेले मञा नागमणी कढी ऐं बादशाह खे चईं तुंहिंजे लाइ आऊं नागमणी खणी आयो आहियां। त हिते बादशाह हैरान थी वियो ऐं चवणु लॻो जोगी खे त तूं नागमणी किथां आंदी? त हिते जोगी चवणु लॻो बादशाह खे हिकु नागमणी मूंखे मिली आहे, हिकु इच्छाधारी जेको नाग हो उनजी मूं ज़िंदगी बचाई ऐं उन मूंखे इनाम में तोहफ़े में ही नागमणी ॾिनी आहे, ऐं ही तव्हांजे लाइ खणी आयो आहियां। त हिते वज़ीर चवणु लॻो इहा नागमणी तूं बादशाह लाइ छो खणी आयो आहीं? इहा नागमणी तूं पाण वटि बि रखी सघीं थो, छो त हीअ क़ीमती आहे। त बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु वज़ीर जी ॻाल्हि सही आहे, तूं बि रखी सघीं थो, मुंहिंजे लाइ छो खणी आयो आहीं? त हिते जोगी चवणु लॻो आऊं हाणे तमामु पोड़ो ऐं पीरसन थी वियो आहियां, ऐं धन दौलत खे छा कंदुसि? मूं सोचियो त वञी बादशाह खे ॾियां, बादशाह संभाले रखंदो हिनखे ऐं बादशाह जी बादशाही जे माण्हुनि खे कमु ईंदी, कंहिंखे नांग वग़ैरह खाई वञे, कुझु बि थी वञे ऐं हिन मणी जी मदद सां ज़हर वग़ैरह निकिरी वेंदो, माण्हुनि जो भलो थी वेंदो, तंहिंजे करे आऊं तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां। त बादशाह चवणु लॻो त इहो तमामु भलो कमु आहे। त हिते जोगी चवणु लॻो उन बादशाह खे त हीअ नागमणी तोखे ॾियां थो, पर हिकिड़ो मसइलो आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त कहिड़ो मसइलो आहे? चई तोखे नागमणी ॾियां थो, पर नागमणी खे संभाले रखजांइ, जेकर तोखां इहा गार थी वई या विञाइजी वई त पोइ वॾी का मुसीबत अची वेंदी। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, ऐं इनखे संभाले रखंदसि। त हिते बादशाह चयो वज़ीर खे वञी इहा नागमणी खणी आ जोगी खां। त वज़ीर जीअं आयो पिए जोगी खां नागमणी खणणु, त हिते हिकिड़ी औरत जी रड़ थी ॿाहिरि। त हिते सभु भॼी ॿाहिरि विया, ॾिसनि त उन बादशाह जी दासी ॿाहिरि रोए पई। त सभु पुछा करणु लॻा त तोखे छा थियो आहे? त उहा दासी चवणु लॻी त हिकिड़ो नाग आयो मूंखे खाई वियो आहे, ऐं उहा दासी बि उते कमु कंदी हुई उन बादशाह वटि। त हिते बादशाह चयो उन जोगी खे हाणे हिन असांजी दासी खे नांग खाई वियो आहे, तूं त जोगी आहीं, तो वटि हिन जो इलाजु हूंदो। त जोगी चवणु लॻो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, हीअ मणी मूं वटि पई आहे जेका मूं तव्हांखे ॾिनी थे, इन सां हिन जो ज़हर ख़तमु थो करियां। त उन जोगी उहा मणी उन दासी जे ज़ख़म ते रखी जिते नांग खाई वियो, त उन महिल उहा दासी ठीकु थी वई, ज़हर ख़तमु थी वियो। त हिते बादशाह चवणु लॻो त हीअ कमाल जी शइ आहे, क़ीमती शइ आहे। त हिते उहो जोगी नागमणी उन बादशाह खे ॾेई ऐं पाण वियो हलियो। त बादशाह जॾहिं राति जो सुतो, हुनखे निंड अची वई। त हिते नागिण आई इंसान जे रूप में, अधु नाग हुजे अधु इंसानु हुजे। बादशाह बि उथियो निंड मञा ॾिठईं ऐं चवणु लॻो त तूं केरु आहीं? त उहा नागिण चवणु लॻी त आऊं नागिण आहियां। बादशाह चवणु लॻो त तूं छला आई आहीं? त नागिण चवणु लॻी त तो वटि जेका मणी आहे सा मुंहिंजी आहे, ऐं उहा खणणु आई आहियां। त हिते उहो बादशाह चवणु लॻो त मूंखे इहा जोगी ॾिनी आहे, आऊं किथां खसे कोन आयो आहियां, न को किथां खणी आयो आहियां, मूंखे जोगी ॾिनी आहे। त नागिण चवणु लॻी त 2 ॾींहं जो तोखे टाइम ॾियां थी, इहा नागमणी मूंखे ॾे, जे नागमणी तो मूंखे न ॾिनी त आऊं तोखे मारे छॾींदसि। नागिण एतिरो चई ऐं वई हली। बादशाह सुबुह जो आयो पंहिंजे दरबार में, सिपाहियुनि खे चईं, वज़ीर खे चईं त इन जोगी खे झले आणे अचो। त सिपाही ऐं वज़ीर विया उन जोगी खे झले बादशाह वटि पेश कयो। त हिते बादशाह चवणु लॻो उन जोगी खे त कहिड़ी मुसीबत खणी आयो आहीं? नागिण आई हुई ऐं उहा चवणु लॻी त इहा नागमणी मुंहिंजी आहे, तूं चवीं थो त मूंखे इनाम में मिली आहे, इच्छाधारी नागिण मूंखे ॾिनी आहे। त हिते जोगी चवणु लॻो मूंखे बिल्कुलु इच्छाधारी नाग ॾिनी आहे इहा, मूं किथां चोरी कोन कई आहे। त बादशाह चयो त खण पंहिंजी नागमणी, उहा नागिण असांखे तंग थी करे। त हिते बादशाह उहा ॾियण जी ॻाल्हि कई त ॿाहिरि यकदमि में हिकिड़ो नांग वॾो अची वियो। त हिते उहा दासी जंहिंखे नांग खाधो उहा डोड़ंदे डोड़ंदे आई, त चवणु लॻी त नांग आयो आहे, नांग आयो आहे। त हिते उहो जोगी चवणु लॻो बादशाह खे त तो नागमणी ॾियण जी ॻाल्हि कई त ॾिस ॿाहिरि वॾो नांग अची वियो, इहा आहे मुसीबत। तो हाणे नागमणी खे संभाले रखियो आहे, संभाले तोखे रखिणो आहे, ॿिए कंहिंखे ॾियणी कोन्हे। त हिते बादशाह चयो त हाणे आऊं छा करियां? त जोगी चवणु लॻो उन बादशाह खे तूं हाणे हीअं कर, आऊं उन नागिण खे घुरायां थो, तूं हुनखे चओ त तोखे तोखे क़ीमती खज़ानो वग़ैरह ॾियां थो ऐं इहा नागमणी मूंखे ॾेई छॾ। त हिते वज़ीर सोचणु लॻो त इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई, हाणे नागिण खज़ाने खे छा कंदी, छो त हुनखे नागमणी खपे, नागमणी खणंदी। त हिते जोगी चवणु लॻो आऊं पंहिंजी
आउं पंहिंजी बीन वॼाए ऐं नागिण खे घुरायां थो ऐं तूं पुछा कर। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे तूं घुरा। त जीअं जोगी पंहिंजी बीन वॼाए त अची उहा नागिण हाज़िर थी ऐं नागिण चवणु लॻी त मूंखे छो घुरायो आहे, छला घुरायो आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त तोखे आउं कुझु खज़ानो ऐं क़ीमती वग़ैरह ॾियां थो, हीअ नागमणी मूंखां न खण। त हिते उहा नागिण चवणु लॻी त आउं खज़ाने खे छा कंदुसि, मूंखे मुंहिंजी नागमणी ॾियो। त हिते बादशाह चवणु लॻो त हीअ नागमणी असांजे कम जी आहे। जे अगरि मुंहिंजे बादशाही जे माण्हुनि खे कंहिंखे बि नांग वग़ैरह खाई वियो, का मुसीबत उन्हनि ते अची वई त मूंखे इहा कमु ईंदी। तंहिंजे करे आउं खणां थो ऐं मुंहिंजे मतिलब लाइ आउं इस्तेमालु कोन कंदसि। त हिते नागिण सोचणु लॻी त बादशाह ॻाल्हि भली पियो करे, माण्हुनि जे इस्तेमाल लाइ खणे पियो मूंखां। त हिते नागिण चवणु लॻी त भले ठीकु आहे, पंहिंजे मतिलब लाइ इस्तेमालु कई त आउं तुंहिंजे लाइ मुसीबत आणे छॾींदसि। जे अगरि माण्हुनि जी भलाई लाइ तो इस्तेमालु कई त ठीकु आहे, पर मूंखे कुझु खज़ानो ॾेई छॾ। त बादशाह चयो त घुर तोखे छा खपे। त नागिण चवणु लॻी मूंखे 2 किलो सोन खपे। त हिते उहो जोगी खंघणु लॻो। त हिते उहा वरी नागिण चवणु लॻी त मूंखे 4 किलो सोन खपे। त हिते जोगी खंघणु लॻो। त हिते वरी नागिण चवणु लॻी त मूंखे 20 किलो सोन खपे। त जोगी हिते वरी खंघणु लॻो। त हिते नागिण चवणु लॻी बादशाह खे त जेतिरो तो में वज़न आहे एतिरो मूंखे सोन ॾिजांइ। त बादशाह चयो त भले ठीकु आहे। त इहा वज़ीर खे ॻाल्हि सही न लॻी, छो त वज़ीर जोगी जो खंघणु ऐं नागिण जो खज़ानो घुरणु ॻाल्हि सम्झ में न आई। त हिते वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त एतिरो सोन न ॾे, इहा नागमणी वापसी हिननि खे ॾेई छॾ। त हिते जोगी चवणु लॻो त न, नागमणी वापसी न ॾे, नागमणी वापसी ॾींदे त वरी वॾो नांग अची वेंदो, अवां सभिनी खे खाई वेंदो ऐं मारे छॾींदो। त हिते वज़ीर सम्झी वियो। वज़ीर चयो बादशाह खे त नागमणी मूंखे ॾे। त बादशाह जॾहिं नागमणी ॾिनी, वज़ीर मथां करे ज़मीन ते हईं त नागमणी टुटी वई। त बादशाह चवणु लॻो त हीअ छा कई। त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त जे हीअ नागमणी असुलु हुजे हा, सचली हुजे हा त टुटे कोन हा, हीअ नकुली हुई टुटी वई। ऐं हीअ जोगी फराडी अथई, सा का नागिण नाहे, इहा हिन जोगी जी धीउ अथई। ऐं बादशाह खे वज़ीर चवणु लॻो त धीउ अथई पर इहा पंहिंजी बानी बि अथई, पंहिंजी दासी बि अथई, जेका पाण वटि कमु करे थी। त हिते जोगी बि हैरान थी वियो, नागिण बि हैरान थी वई त वज़ीर असांखे कीअं झले वरितो। त बादशाह बि हैरान थी वियो त इहो वरी कीअं। त बादशाह वज़ीर चवणु लॻो त तोखे कीअं ख़बर पई। त वज़ीर चवणु लॻो त आउं तोखे ॿुधायां थो। त वज़ीर वियो उन नागिण जो नक़ाब थियलु हो वञी हटाई। त बादशाह ॾिठो अड़े हीअ त पाण वारी दासी आहे। त वज़ीर चवणु लॻो त हा हीअ पाण वारी दासी आहे ऐं ॿाहिरि जंहिंखे हिन खे नांग खाई वियो उहो निशान बि हीअ ॾिस बीठो आहे। त बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु, नांग खे जेको हिन खे खाई वियो उहो निशान बि थियो पियो आहे। त जोगी चवणु लॻो जी बिल्कुलु, हीअ मुंहिंजी धीउ आहे ऐं अव्हां वटि कमु करे थी। असां इहो प्लान इहो प्रोग्राम ठाहियो तव्हां खां क़ीमती खज़ानो कढण जे लाइ, ऐं बाक़ी पोइ असीं असांजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारियूं आहे, तोखां सोन वग़ैरह खज़ानो खणो आहे। त बादशाह चवणु लॻो त हीअ अव्हां सुठो कोन कयो ऐं हेॾी प्लानिंग अव्हां कई। जोगी बि हरामी हो, उनखे कुझु जादुई इल्मु बि ईंदो हुओ, उन मदद सां पंहिंजी धीउ खे बि नागिण बणायोसि ऐं इहा प्लानिंग ठाहीसि बादशाह मां खज़ानो कढण जी। त हिते बादशाह चयो सिपाहियुनि खे त हिन नागिण छोकिरी खे जेका दासी आहे पंहिंजी ऐं हिन जोगी खे वञी उमिरि क़ैद जी सज़ा ॾेई छॾियो, हिननि फ्रॉड कयो आहे। ऐं बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त तूं तमामु होशियारु आहीं, ज़हन वारो आहीं, तूं न हुजी हा त हीअ नकुली मणी मूंखे ॾेई वञनि हुआ ऐं काफ़ी सारो खज़ानो खणी वञनि हुआ, फ्रॉडी आहिनि हीअ। त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, आउं तुंहिंजो वज़ीर आहियां ऐं हमेशह तोसां गॾु रहंदसि ऐं तुंहिंजो साथ ॾींदसि। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।